नबीना सल्ले अला मुहम्मदिन आका सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। मुसलमानों मोहम्मद जी सना गायण सवाब आहे। सुभान अल्लाह। मुसलमानों मोहम्मद जी सना गायण सवाब आहे। जहन्नम खां बचण लाइ ही तरीक़ो लाजवाब आहे। मुसलमानों मोहम्मद जी सना गायण सवाब आहे। मुसलमानों मोहम्मद जी सना गायण सवाब आहे। जहन्नम खां बचण लाइ ही तरीक़ो लाजवाब आहे। मुसलमानों मोहम्मद जी सना गायण सवाब आहे। मुसलमानों मोहम्मद जी सना गायण सवाब आहे। मना था खोड़ कन माण्हू मोहम्मद जे मदाइन खे। मना था खोड़ कन माण्हू मोहम्मद जे मदाइन खे। उन्हनि जे काण क़यामत में ज़ाहिर अज़ाब आहे। उन्हनि जे काण क़यामत में ज़ाहिर अज़ाब आहे। जहन्नम खां बचण लाइ ही तरीक़ो लाजवाब आहे। मुसलमानों मोहम्मद जी सना गायण सवाब आहे। मुसलमानों मोहम्मद जी सना गायण सवाब आहे। सनागर पंहिंजे खे साईं विहारियो पंहिंजी चादर ते। सुभान अल्लाह। सनागर पंहिंजे खे साईं विहारियो पंहिंजी चादर ते। सुभान अल्लाह। त हाणे फ़ैसिलो अवां ते त पोइ वध नात ख़्वानन काद थियो कहिड़ो नवाबा। त पोइ वध नात ख़्वानन काद थियो कहिड़ो नवाबा आहे। जहन्नम खां बचण लाइ ही तरीक़ो लाजवाब आहे। मुसलमानों मोहम्मद जी सना गायण सवाब आहे। मुसलमानों मोहम्मद जी सना गायण सवाब आहे। असां यार पंहिंजे साण लाथो नीह नंढपुण खां। सुभान अल्लाह। शायर गुलाम नबी मैसर जा जज़्बात अथई। सुभान अल्लाह। असां यार पंहिंजे साण लाथो नीह नंढपुण खां। असांखे का बि कस नाहे ख़ुदा कामयाब आहे। असांखे का बि कस नाहे ख़ुदा कामयाब आहे। जहन्नम खां बचण लाइ ही तरीक़ो लाजवाब आहे। मुसलमानों मोहम्मद जी सना गायण सवाब आहे। मुसलमानों मोहम्मद जी सना गायण सवाब आहे। हाणे गुलाम नबी मैसर आखिरी मिसरा में पंहिंजे पाण खे पियो चए। हमेशा यार जी तारीफ़ कर हाजी गुलाम नबी। सुभान अल्लाह। हमेशा यार जी तारीफ़ कर हाजी गुलाम नबी। छो जो अल्लाह साईं पाण फरमायो आहे जैसा मुझो महबूब राज़ी है उनसा मां खुदा भी राज़ी है। चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। राज़ी तमा राज़ी खुदा जो ही खिताब है। ओहो राज़ी तमा राज़ी खुदा जो ही खिताब है। जहन्नम खां बचण लाइ ही तरीक़ो लाजवाब आहे।
मुसलमानो मोहम्मद जी सना गायण सवाब आहे मुसलमानो मोहम्मद जी सना गायण सवाब आहे जहन्नुम खां बचण लाइ ही तरीक़ो लाजवाब आहे मुसलमानो मोहम्मद जी सना गायण सवाब आहे मुसलमानो मोहम्मद जी सना गायण सवाब आहे मुसलमानो मोहम्मद जी सना गायण सवाब आहे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।